सिंध जी क़दीम माग मोहन जो दड़ो ते बेलहेड़जी जे मक़ामी औरत हाकिमज़ादे अंसारी तरफ़ां क़ाइम कयल सिंधी खाधनि जे स्टॉल ते यूरोपीय यूनियन जे अॻवान समेत औरतुनि ऐं ॿियनि माण्हुनि जी रच रही आहे। साग पली मच्छी बुसरी पुलाव ऐं ॿियनि सिंधी सक़ाफ़ती खाधनि जी वाखाण पिणु कई वई आहे। इन मौक़े ते बेल्जियम खां पहिरियों भेरो पाकिस्तान आयल यूरोपीय यूनियन जे प्रोग्राम 6 डायरेक्टर्स बि सिंधी ऐं सक़ाफ़ती खाधनि जे स्टॉल ते अची सिंधी खाधनि जो ज़ाइको चखियो। यूरोपीय यूनियन जे अॻवान आविन बोर्स अवेक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू पहिरियों भेरो पाकिस्तान आयो आहे जॾहिं त मोहन जे दड़े ते संदसि रिवायती खाधा खाई महसूस थियो त हितां जा खाधा तमामु घणा लज़ीज़ ऐं ज़ाइकेदार आहिनि।